घोटकी मोहतसिब आला सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जी हिदायतुनि ते रीजनल डायरेक्टर घोटकी फजल मोहम्मद शेख ज़िले काउंसिल हाल मीरपुर मातिल में अवामी शिकायतुनि जे अज़ाले लाइ खुली कचहरी मुनक़द कई, जंहिंमें लाॻापियल खातनि जे आफ़ीसरनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। खुली कचहरीअ दौरान शहरियुनि सरकारी खातनि सां लाॻापियल पंहिंजा मसइला, शिकायतूं ऐं तजवीज़ूं पेश कयूं, जिन में रेवेन्यू खातो, बल्दियाती मामला, तालीम, सिहत ऐं ॿिया अवामी मसइला शामिल हुआ। रीजनल डायरेक्टर फजल मोहम्मद शेख शहरियुनि जूं शिकायतूं गौर सां ॿुधियूं ऐं लाॻापियल आफ़ीसरनि खे मौक़े ते ई मसइलनि जे तुर्त असराई ते हल लाइ हिदायतूं जारी कयूं। इन मौक़े ते रीजनल डायरेक्टर मोहतसिब आला घोटकी फजल मोहम्मद शेख चयो त खुली कचहरी जो मक़सदु अवाम खे संदन दर ते इंसाफ़ मुहैया करणु ऐं सरकारी खातनि में शफ़ाफ़ियत खे हथी ॾियणु आहे। हुन आफ़ीसरनि खे हिदायत कई त शहरियुनि जी शिकायतुनि खे संजीदगीअ सां वरितो वञे ऐं इन्हनि जे अज़ाले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।